अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, ऐं ॿियो असांजे दोस्त सवाल कयो आहे त अक्सर असांजा साथी जेके आहिनि निमाज़ अगरि उन्हनि खां कज़ा थी वेंदी आहे, निमाज़ न पढ़ंदा आहिनि, मिसाल ॿेपहरी जी निमाज़ कज़ा थी वई त वरी उहो सोचींदा आहिनि त हाणे सुभाणे वरी ॿेपहरी सां गॾु ॿेपहरी पढ़णी आहे, उहो अॼु सॼो ॾींहुं छॾे ॾींदा अथसि। उन भाउ चयो त मां उन्हनि खे सम्झायो त बाबा जेका निमाज़ कज़ा थी वञे पहिरियां उनखे पढ़णो आहे, पोइ बाद में। त इन जो जवाबु इहो आहे त वाक़ई असांजे मुआशिरे में जेके अणपढ़ियल तबिका आहिनि, जिन्हनि वटि क़ुर हदीस जो इल्मु ॼाण घटि आहे, उहे वाक़ई अहिड़ियूं फतवाऊं असां उन्हनि खां ॿुधियूं आहिनि, उहे चवनि वेठा त हाणे अगरि ॿेपहरी कज़ा थी त वरी सुभाणे ॿेपहरी ते पढ़ीसि। त उन्हनि दोस्तनि खे चवणो आहे त मुंहिंजा भाइरो, तव्हां वटि इन ॻाल्हि जी कहिड़ी गारंटी आहे त तव्हां सुभाणे ॿेपहरी तूणी ज़िंदा रहंदव? इन ॻाल्हि जी त का गारंटी कान्हे का। हालांकि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाज़े हदीस जो मफ़हूम आहे त जॾहिं बि तव्हां खां निमाज़ कज़ा थी वञे या विसरी वञे, त जॾहिं तव्हांखे यादि अची वञे या तव्हां माना सुजाॻ थियो, मिसाल निंड जी हालत में अगरि तव्हांखे कज़ा थी वई त पोइ जेॾी महिल बि तव्हां सुजाॻ थियो ओॾी महिल उन निमाज़ खे पढ़ो। मिसाल फजर निमाज़, हाणे तव्हां निंड पइजी वियो, उथियो त सिज उभरी वियो, हाणे इहो न आहे चवणो त हाणे ठीकु आहे मंझंदि जो ॿेपहरी सां पढ़ंदोसांसि, न, बल्कि जेॾी महिल उथियो ओॾी महिल ई तव्हांखे उहा निमाज़ पढ़णी आहे। छो त कहिड़ी ख़बर ॿेपहरी तूणी तव्हां ज़िंदा रहो अलाए न रहो, इहो अलाह ताला जो फर्ज़ जेको आहे उहो कीअं तव्हां रहायो था। त मुंहिंजे उन्हनि भाइरनि खे गुज़ारिश आहे त निमाज़नि जे कज़ा करण वारी आदत खे छॾियो ऐं इन ते सख़्ती सां पाण नोटिस वठो, पंहिंजे ज़मीर खे पाण मलामत कयो त अगरि दुनिया जो को मालिक सेठ आहे, उन जे ड्यूटियुनि जी असां केतिरी पाबंदी ॾींदा आहियूं, पाबंदी कंदा आहियूं ऐं फुल टाइम ते ऐं फुल नमूने सां उनखे सर अंजाम ॾींदा आहियूं। चाहे असांजी तबियत ख़राबु हुजे, चाहे असांखे निंड वठे, चाहे असां थकल हुजूं, पर उन ड्यूटी खे पूरे तरह सां असां सर अंजाम ॾींदा आहियूं ऐं थोरे अजुर जे आसिरे ते, यानी अजुर मुआवज़ो हिकिड़ो आहे दुनिया जो मुआवज़ो, दुनिया जो अजुर, हिकिड़ो आहे आख़िरत जो अजुर। ऐं दुनिया जो अजुर जेको दुनिया में ई ॾींदा आहिनि सेठ, इहे दुनिया जा मालिक आहिनि, ऐं हू दुनिया ऐं आख़िरत जो मालिक जेको हक़ीक़ी मालिक आहे, उन वटि जेको अजुर आहे उहो बेहिसाब अजुर आहे। जीअं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अगरि मां तव्हांखे आज़ान जी जेको फज़ील आज़ान ॾियण जो जेको सवाबु आहे ऐं पहिरीं सिफ़ जो सवाबु जेको आहे उहो अगरि तव्हांखे ॿुधायां त तव्हां पाण में विड़ी पवंदो। हू चवंदो मां आज़ान ॾियां, हू चवंदो मां आज़ान ॾींदो, हू चवंदो मां पहिरीं सिफ़ में बीहा, हू मां पहिरीं सिफ़ में बीहा, हू चवंदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए एतिरे क़दुरु जो तव्हां कुणा पाण में विझी राज़ी थींदो, एतिरो सवाबु आहे इन्हनि अमलनि में। त एतिरो जेको मालिक ख़ालिक ॾिए थो, उन जे असां ड्यूटी में सुस्ती कंदा आहियूं ऐं बहाना कंदा आहियूं, या निंड वठी वई, उथी न सघियुसि। ऐं काफ़ी दोस्त मूंखे चवंदा आहिनि साईं असां वल्लाही कोशिशि वॾी कंदा आहियूं पर फजर निमाज़ ते उथी नथा सघूं। त मां उन्हनि खे मुंहं ते चई ॾींदो आहियां, मां चवां तव्हां कूड़ था ॻाल्हायो, तव्हां कूड़ था ॻाल्हायो। अर्ज़ु इहो आहे तव्हां उथण ई नथा चाहियो, तव्हां उथण जो इरादो ई कोन था कयो, तव्हां चयो असां कोशिशि कयूं था पर उथी नथा सघूं। पर जंहिं ॾींहुं तव्हांखे दुनियावी कमकार हूंदो आहे उन जे लाइ तव्हांखे सुबुह जो सवेरे उथणो पवंदो आहे, त कीअं था उथो? जीअं पाकिस्तान में मां ॾिठो आहे काफ़ी वीचारा सीअ में थधि में पाणी जो वारो हूंदो आहे वॾे असुर जो, या किरनि जो 3 बजे हूंदो आहे, राति जो 4 बजे हूंदो आहे, उहो फिक्स कलाक अॻु में पहुची वेंदा आहिनि पाणी जे वारे ते, मतिलबु पाणी जो वारो असांजो निकिरी न वञे। उहे ई माण्हू फजर जे निमाज़ जे लाइ चवंदा आहिनि त असां उथी नथा सघूं। त असुल ॻाल्हि छा आहे, इहे माण्हू पाण खे बि धोखो ॾियनि था ऐं ॿियनि खे बि धोखो ॾियण जी कोशिशि कंदा त असां कोशिशि कयूं था पर उथी नथा सघूं। असुल ॻाल्हि इहा आहे हक़ीक़तनि उन्हनि खे उथण जो इरादो ई कोन्हे को, शैतान उन्हनि जे दिलि में वसवसा थो विझे ऐं काफ़ी साथी ओॾी महिल उथंदा बि आहिनि ऐं शैतान वरी उन्हनि खे चवंदा 5 मिंट सुम्ह, अञा टाइम आहे, 10 मिंट सुम्ह, अञा टाइम आहे। उहा मुहबत, उहा चाहत, उहो शौक़ु न आहे निमाज़ सां जेका अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सहाबनि खे निमाज़नि सां हुई। जीअं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए निमाज़ मुंहिंजे अखियुनि जो ठार आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिलाल खे जॾहिं आज़ान ॾियण लाइ चवंदो हो, चवंदो त ए बिलाल उथी बांग ॾे, मूंखे राहत बख़्श निमाज़ सां। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, निमाज़ राहत आहे, निमाज़ सुकून आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर तकलीफ़ में, हर मुश्किल जे लाइ निमाज़ जे ज़रिए ई अल्लाह खां मदद